नाज़रीन, अज बबरलो बाईपास धरणे के एक साल गुजरी चुको है। अचो तो उन तारीख़ी मुज़ाहिमती तहरीक के याद कयूं जै सियासी जमूद के टोड़े वडो अवामी तहरुक पैदा कियो। एमआरडी खां पोइ पहिरियों भेरो छहनि तकरारी कैनालनि वारे मसले ते सिंध ॿीहर भड़की उथी। हिन भेरे मुज़ाहिमत जो मर्कज़ बबरलो बाईपास बणियो, जिते पंजाब ॾांहुं वेंदड़ समूरा रस्ता बंद किया विया। लखे माण्हुनि जे पुरअमन धरणे ज़रिए मुआशी सग, अवामी इत्तेहाद ऐं सियासी कुवत जो तारीख़ी मुज़ाहिरो थियो। ही धरणो रुगो एहतजाज न पर सिंध जे वसीलनि ते मालिकी जी दावा हो। इन जदोजहद वफ़ाक़ी हुकूमत खे पोइ ते हटण ते मजबूर कियो। सिंध जी अवाम साबित कयो त पुरअमन मुज़ाहिमत बेताकतवर हूंदी आहे। बबरलो बाईपास वारे कैनाल मुखालिफ तहरीक जंहिं सिंध जे लखे माण्हुनि खे हिकु आवाज़ बणायो, उहा मुज़ाहिमत जंहिं पाणी, ज़मीन ऐं वसीलनि ते मालिकी जो शऊर जागायो, ऐं उहा तारीख़ जंहिं सिंध में नई सियासी ऐं मुआशी बेदारी खे जन्म ॾिनो। 7 जुलाई 2024 ते सदर पाकिस्तान आसिफ अली ज़रदारी जी सदारत हेठि ऐवान सदर में थियल इजलास, जंहिंमें ग्रीन पाकिस्तान इनिशिएटिव तहत 6 नवनि कैनालनि जी मंज़ूरी ॾिनी वई। उन गैरानी मंज़ूरी वारे फ़ैसिले सिंध जी सियासी फिज़ा खे हिकदम तब्दील करे छॾियो। ग्रीन पाकिस्तान इनिशिएटिव तहत 6 नवनि कैनालनि जी तामीर बाबति ऐवान सदर में थियल फ़ैसिलनि में थर कैनाल, रेणी कैनाल, चुलिस्तान कैनाल, ग्रेटर थल कैनाल, कच्छी ऐं चचमा राइट कैनाल शामिल हुआ। पानी जहिड़े अहम वसीलनि बाबति अहिड़ो फ़ैसिलो जॾहिं आइनी फोरम काउंसिल ऑफ कॉमन इंटरेस्ट CCI खे नज़रअंदाज करे कयो वियो त उन कानूनी ऐं सियासी सवाल उथारिया। शुरूआत में हुकूमत हिन इजलास खे मञण खां इनकार कयो, पर जॾहिं सिंधी मीडिया ऐं सोशल मीडिया ते दस्तावेज़ी सबूत साम्हूं आंदा विया त सिंध सरकार खे तस्लीम करणो पियो। कानूनी ऐं आइनी माहिर ऐवान सदर वारे इजलास ते सवाल उथारींदा रहिया। ऐवान सदर मां तकरारी कैनालनि जी मंज़ूरी जे हवाले सां मिनट्स ज़ाहिर थियण खां पोइ मुख़्तलिफ़ क़ौमपरस्त तंज़ीमुनि, सियासी कारकुननि, वकीलनि, आबादगारनि, शागिर्दनि, उस्तादनि ऐं सिविल सोसाइटी पारां एहतजाजी मुज़ाहिरनि ऐं रैलियुनि जो सिलसिलो तेज़ थी वियो। सेमिनार ऐं प्रेस कॉन्फ्रेंसूं थियूं। सॼी सिंध सरापा एहतजाज बणिजी वई। सॼी सिंध में कैनाल समूरा नामंजूर जा नारा गूंजण लॻा। कैनाल मुखालिफ तहरीक में सभ खां वॾो ऐं फ़ैसिलाइतो सियासी मोड़ तॾहिं आयो जॾहिं SUP जे सदर सैयद ज़ैन शाह चुलिस्तान पहुची लाइव वीडियो ज़रिए ज़मीनी हक़ीक़तूं आवाम आॾो रखी छॾियूं। इन्हनि मंज़रनि में हैवी मशीनरी जे मुसलसल हरकत, खोटराई जो जारी अमल ऐं मंसूबे जूं वाज़े निशानियूं सोशल मीडिया ते तेज़ी सां वायरल थी वयूं। ही वीडियोज़ रुगो ख़बर न रहियूं, पर हिकु सियासी बहस खे नए रुख ॾांहुं धिके छॾियो। सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह उनखे कूड़ी प्रोपेगेंडा करार ॾेई रद्द कयो, पर ज़मीनी हक़ीक़तुनि जो दबाव वधंदो वियो। उनखां पोइ सहाफ़त जो किरदारु वधीक अहम थी वियो। सिंध TV न्यूज़ जी टीम सीनियर सहाफ़ी शकील सुमरो जी अॻवानी में चुलिस्तान पहुती। उते पहुची लाइव कवरेज दौरान साॻिया खोटराई वारा मंज़र ॿीहर वाज़े तौर ते आवाम आॾो आंदा विया ऐं पोइ शक पक में तब्दील थी वियो। इहे वीडियोज़ TV स्क्रीननि खां वठी सोशल मीडिया ताईं तेज़ी सां पखिड़िजी वयूं ऐं अवामी राय जो वहिकिरो तब्दील थी वियो। इन दबाव जो असर सिंध असेंबली जे इजलास ताईं पहुतो, जिते तकरारी कैनालनि वारो मामलो बहस जो हिसो बणियो। सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह पहिरियों दफ़ो असेंबली जे फ्लोर तां इहा ॻाल्हि क़बूल कई त महदूद फ़ासिले ताईं खोटराई थी आहे ऐं इहो अमल गैर आइनी नोयत जो आहे, जंहिंखे कंहिं बि सूरत में क़बूल न कयो वेंदो। कैनाल मुखालिफ तहरीक मरहलेवार सॼी सिंध में तेज़ी सां पखिड़िजी रही हुई। SUP, सिंध तरक़ी पसंद पार्टी, अवामी तहरीक, क़ौमी अवामी तहरीक, जसकम, GSN महाज़, GSN इनकलाबी पार्टी, GSN तहरीक, अवामी जमहूरी पार्टी, अवामी वर्कर्स पार्टी, पोरियत मुज़ाहिमत तहरीक, PP शहीद भुट्टो, कम्युनिस्ट पार्टी, सिंध हारी कमेटी, GDA, फंक्शनल मुस्लिम लीग, JUIF, जमायत इस्लामी, PTI, वकीलनि जूं बार एसोसिएशनूं, मज़दूर ऐं शागिर्द तंज़ीमुनि सां गॾु उस्ताद तंज़ीमूं, सिंध जी सिविल सोसाइटी समेत वापारी तंज़ीमूं, मतिलब त ज़िंदगी जे मुख़्तलिफ़ शोबनि सां वास्तो रखंदड़ हिन तहरीक जो शऊरी तौर ते हिसो बणिजी विया। एहतजाजी मुज़ाहिरा, रैलियूं, जलसा, जलूस, बुख हड़तालूं हलंदे कैनाल मुखालिफ तहरीक जो टर्निंग पॉइंट बबरलो बाईपास धरणो बणियो। वकीलनि जे हिन धरणे में लखे माण्हू शरीक थिया। पंजाब ॾांहुं वेंदड़ समूरनि रस्तनि खे पुरअमन नमूने धरणा हणी ब्लॉक कयो वियो। लखे गाॾियूं बीहजी वयूं, कंहिं हिकिड़ी गाॾी जो शीशो न भॻो। कैनाल मुखालिफ पुरअमन तहरीक क़ौमी सतह ते दबाव वधायो। MRD खां पोइ हिन तहरीक खे सिंध जी सभ खां वॾी अवामी तहरीक करार ॾिनो वियो। लखे माण्हुनि जी भरपूर अवामी शिरकत हिन तहरीक जो रुख़ तब्दील करणु,
तहरीक खे माठो करण समेत समूरियुनि सरकारी हिकमत अमलियुनि खे नाकाम बणाए छॾियो। ज़रियनि मूजिब सिंध हुकूमत हिकु कंट्रोल्ड एहतजाज जो प्लान तैयार कयो हो। 2-3 ॾींहनि जो धरणो ऐं पोइ सिंध हुकूमत जे कुझु वज़ीरनि जी ख़ातिरी कराइण ते इहो धरणो ख़त्म करणो हो, पर सिंध दोस्त वकीलनि ऐं सियासी धुरियुनि साज़िश खे समझी वरितो। इन साज़िश खे नाकाम बणाइण लाइ ॿधी ऐं इत्तेहाद जो गॾियल मुज़ाहिरो करे मुतालबनि जी मञता ताईं एहतजाजी धरणे खे जारी रखण जो फैसलो कयो वियो। नतीजे में सरकारी प्लान नाकाम थियो ऐं सरकार पेर पोइते हटाइण शुरू कया। अवामी दबाव वधण बाद सदर आसिफ अली ज़रदारी पार्लियामेंट जे गॾियल इजलास खे ख़िताब कयो। पोइ काउंसिल ऑफ कॉमन इंटरेस्ट CCI जो इजलास सॾायो वियो। 6 कैनालनि खे मुलतवी कयो वियो। लिखत में चयो वियो त सूबनि जे इत्तफ़ाक़ राय ताईं कैनाल न ठहंदा। कैनाल मुखालिफ़ तहरीक हाणे रुगो एहतजाज न पर सिंध जी मुआशी ऐं सियासी शऊर सां गॾु समाजी यकजहती जो ज़िंदा मिसाल बणिजी चुकी हुई। हिन सगारी तहरीक पाणी खे मैशियत ऐं ज़मीन खे बका समझी जदोजहद लाइ पे उत्साहियो। सियासी कारकुननि में नओं जोश, वलवलो ऐं उत्साह पैदा थियो। हर माण्हू पंहिंजे हक़नि लाइ उथी बीठो ऐं क़ौमी शऊर वक़्त जी हुकूमत लाइ वॾो चैलेंज बणिजी वियो। ॻोठनि खां शहरनि ताईं माण्हुनि जो हिक ॿिए सां ॻांढापो हिन तहरीक खे हिकु मज़बूत अवामी नेटवर्क में तब्दील करे छॾियो। बबरो धरणे दौरान मुफ़्त खाधे पीते जो इंतजाम, तंबुनि हेठां रातियूं गुज़ारण, बिस्तरा विछाइण ऐं चौकीदारी करण जहिड़ा मंज़र अवामी कुर्बानी जो सबूत बणिया। सकाफ़ती रंगनि सां गॾु क़ौमी गीत, शाइरी ऐं सुगड़नि जूं कचहरियूं हिन मुज़ाहिमत खे फिक्री ऐं सकाफ़ती ताक़त ॾिनी। तिबी स्टॉलनि जो क़याम, रस्तनि जी बंदिश बावजूद ड्राइवरनि लाइ मानी जो बंदोबस्त ऐं घर ख़ाली करे महिमाननि खे रहाइण इंसानी हमदर्दी जा अनोखा मिसाल बणिया। इहो सॼो मंज़र ॿुधाए थो त हीअ तहरीक रुगो सियासी न पर हिकु समाजी, सकाफ़ती ऐं इंसानी क़दरनि सां भरपूर शऊरी इनकलाब बणिजी चुको हो। कैनाल मुखालिफ़ तहरीक दौरान मोरो वाक़ियो साम्हूं आयो जिते पुलिस जो तशद्दुद, नौजवाननि जी शहादत ऐं ॻोठनि ते कार्रवाइनि सूरताल खे वधीक गंभीर बणाए छॾियो। हक़ीक़त इहा हुई त एहतजाज कंदड़ हथियारबंद न हुआ। उन जे बावजूद ताक़त जो इस्तेमाल केतिरनि ई सवालनि खे जनम ॾिनो। सभ खां अहम सवाल इहो उभिरियो त छा ही क़दम तहरीक खे कमज़ोर करण लाइ का हिकमत अमली हुई? मोरो वाक़े खां पोइ इंसानी हक़नि बाबति संगीन ख़दशा साम्हूं आया। सवें माण्हुनि ख़िलाफ़ FIR दाख़िल थियूं, जबरी गुमशदगियूं थियूं, दहशतगर्दी जा इल्ज़ाम लॻाया विया ऐं औरतुनि तोड़े ॿारनि खे हफ़्ज़े बेजा में रखण जूं रिपोर्टूं बि साम्हूं आयूं। इहे सभु अमल हुकूमत लाइ हिकु वॾो अख़लाक़ी ऐं सियासी बहरान बणिजी विया। इन समूरे पस मंज़र में कैनाल मुखालिफ़ तहरीक ऐं बबरलो जे तारीख़ी धरणे खां पोइ हिकु ॻाल्हि वाज़े थी चुकी आहे त बबरलो खां मोरो ताईं जो सफ़र रुगो एहतजाज न पर सिंध जी नई सियासी ऐं मुआशी शऊर जो जनम आहे।